इस्लामाबाद वारा पाकिस्तान जे मसइलनि खे सम्झण लाइ तयार न आहिनि। मुल्की मसइलनि जो हल जमहूरी ताक़तनि वटि आहे। हिन वक़्तु मुल्क में बहितरीन जमहूरियत न आहे, पर आहिस्ते आहिस्ते ई बहितर थींदी। तव्हां जेकी पार्टियूं ठाहियूं ऐं जेकी ठाहे रहिया आहियो, उहे पाकिस्तान जे मसइलनि खे नथियूं सम्झी सघनि। भले उन्हनि खे तव्हां आज़माए ॾिसो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो हब में अवामी जलसे खे ख़िताब। संदसि चवणु आहे त जेकी दोस्त हथियार खणनि था, उन्हनि खे सम्झायो जमहूरियत ई बलोचिस्तान जो हल आहे। हिक पार्टीअ ॿीहर पुराणी सियासत शुरू करे छॾी आहे। मुल्क जी अक्सरियत कंहिंखे चौथों भेरो वज़ीर आज़म ॾिसणु नथी चाहे। पंहिंजो वोट सोचे सम्झी ॾियो। अवाम खे 8 फरवरी ते तीर ते ठपो हणी साज़िश खे नाकाम बणाइणो आहे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो लियाकत बाग रावलपिंडी में चूंड जलसे खे ख़िताब। संदसि चवणु आहे त मुल्क में गुड ऐं बेड तालिबान जी तक़सीम ख़तमु थियणु घुरिजे। मुल्क जे ख़िलाफ़ हथियार खणंदड़नि खे मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो वेंदो। दहशतगर्दी जो ख़ात्मो रुगो पीपल्स पार्टी करे सघे थी। शहीद बेनज़ीर भुट्टो जी न्याणी आसफा भुट्टो ज़रदारी पारां कराची में भरपूर चूंड मुहिम जारी। आसफा भुट्टो ज़रदारी जी लयारीअ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रैली। औरतुनि ऐं मर्दनि जी आलनि पारां शानदार आजियां, हर पासे जीए भुट्टो जा नारा। लयारीअ जे अवाम सदाईं पीपल्स पार्टीअ जो साथ ॾिनो आहे। शहीद बेनज़ीर भुट्टो ग़रीब अवाम जो आवाज़ हुई। असां सभु गॾिजी मुल्क जी तक़दीर तब्दील करे सघूं था। आसफा भुट्टो ज़रदारी जो रैली खे ख़िताब। पाण सां ज़ुल्म बर्दाश्त करे सघां थो, पर जेको अवाम सां ज़ुल्म थियो आहे उनखे बर्दाश्त नथो करे सघां। हिन क़ौम ते केतिरो ज़ुल्म थियो आहे, उनजो ज़िम्मेवार केरु आहे? न बिजली आहे, न गैस मिली। इहो हाल करे छॾियो आहे मुल्क जो। मुस्लिम लीग नून जे क़ाइद ऐं अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जो सियालकोट में चूंड जलसे खे ख़िताब। मुस्लिम लीग नून जे सदर शहबाज शरीफ़ चवणु आहे त सियासी मुखालिफ़ चवनि था त नून लीग वारा जलसा न पिया कनि। 8 फरवरी ते सियासी मुखालिफ़नि जो जुलूस कढियो वेंदो। नवाज़ शरीफ़ चौथों भेरो वज़ीर आज़म बणिजंदो। इक़्तिदार में अची तरक़ीअ जो फीथो ॿीहर हलाईंदासीं। नौजवाननि खे पेट्रोल बम ऐं ॾंडा ॾींदड़ अवाम जो हमदर्द न आहे। नौजवाननि खे वर्गलाए रियासत ते हमिलो करायो वियो। नौजवान PTI बानीअ जे करे जेलनि में सड़ी रहिया आहिनि। मुस्लिम लीग नून जी सीनियर नायब सदर मरियम नवाज़ जो सियालकोट में जलसे खे ख़िताब। संदसि चवणु आहे त तव्हांजो मुक़दर बाइज़त रोज़गार, सुठा कॉलेजिस ऐं स्कूल्स आहिनि। 8 फरवरी ते नवाज़ लीग जो को बि वोट खाली न वञे ऐं हर वोटर घर में न विहे। शींहं ते ठपो लॻाए जेतिरा ठपा लॻाईंदासीं, ओतिरी तेज़ीअ सां मुल्क तरक़ी कंदो। पंजहत्तर साल गुज़रण बावजूद पाकिस्तान तरक़ी करण बदिरां पुठिते हलियो वियो आहे। 2018 जी इलेक्शन में धांधलीअ ज़रिए हिक शख़्स खे आंदो वियो, जंहिं मुल्की मईशत खे तबाह करे छॾियो। हाणे केर बि न सोचे त धांधली करे हुकूमत ठाहींदो। JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान जो लाड़कानी सखर खां पोइ घोटकीअ में जलसे खे ख़िताब। संदसि चवणु आहे त सिंध जो अवाम सुजाग थी चुको आहे, हाणे तब्दीली चाहे थो। चिलार जे ॻोठ सोराम में औरत धीउ समेत खूह में टपो ॾेई छॾियो। 22 सालनि जी मिसरा भील 1.5 वरनि जी न्याणीअ खे खणी खूह में टपो ॾेई छॾियो। वाक़े जो कारण मालूम न थी सघियो। पुलिस खूह मां लाश कढराए इस्पताल मुंतक़िल करे छॾिया। मुरीद शाह भरिसां घर खे बाहि लॻण जे नतीजे में 4 वरनि जी ॿाड़ी सड़ी फोत थी वई। मेणबतीअ मां बाहि लॻण सबबि बेड ते सुतल मासूम तहमीना दस्ती अबदी निंड सुम्ही पई। ॿाड़ीअ जे अलमनाक विछोड़े ते संदसि घर में कोराम मची वियो। ऐं नापरकोट पुलिस जो गढ़ी तेगो जे कचे वारे इलाइक़े में कार्रवाई। 4 मुग़विन खे बाज़ियाब करायो वियो। पुलिस मूजिबि कुझु महीना पहिरीं पंजाब वासी 4 ॼणा औरताणे आवाज़ ते हिरकी जी अगवा थी विया हो।